ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ आहे 1/11/2025। मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार तव्हां हिन रूहानी यूनिवर्सिटी जा स्टूडेंट आहियो। तव्हांजो कमु आहे सॼे यूनिवर्स खे बाप जो मैसेज ॾियणु। प्रश्न आहे, हाणे तव्हां ॿार कहिड़ो ढिंडोरो पीटंदा आहियो, कहिड़ी ॻाल्हि सम्झाईंदा आहियो? उत्तर आहे, तव्हां ढिंडोरो पीटंदा आहियो कि हीअ नई दैवी राजधानी वरी खां स्थापना थिए थी। अनेक धर्मनि जो हाणे विनाश थियणो आहे। तव्हां सभिनि खे सम्झाईंदा आहियो कि सभु बेफ़िक्र रहो। ये इंटरनेशनल रोलो आहे, लड़ाई ज़रूरु लॻणी आहे। इन खां पोइ दैवी राजधानी ईंदी। ओम शांति। ये रूहानी यूनिवर्सिटी सॼे यूनिवर्स जी जो बि आत्मायूं आहिनि, यूनिवर्सिटी में आत्मायूं ई पढ़ंदियूं न। यूनिवर्स अर्थात विश्व। हाणे क़ाइदे अनुसार यूनिवर्सिटी अक्षर तव्हां ॿारनि जो आहे। इहा आहे रूहानी यूनिवर्सिटी। जिस्मानी यूनिवर्सिटी हूंदी ई न आहे। ये हिकु ई गॉड फादरली यूनिवर्सिटी। यूनिवर्सिटी मतिलबु पूरे यूनिवर्स जी आत्मायूं पढ़ंदियूं। बाक़ी यूनिवर्सिटी में पूरी यूनिवर्स जी आत्माएं थोड़ी पढ़ंदियूं आहिनि। सभी आत्माउनि खे लेसन मिलंदो आहे। तव्हांजो इहो पैगाम कोई न कोई प्रकार सां सभिनि खे ज़रूरु पहुचाइणो खपे। मैसेज ॾियणो आहे न। ऐं इहा मैसेज बिल्कुलु सिंपल आहे। ॿार ॼाणंदा आहिनि इहे असांजो बेहद जो बाप आहे जेके सभु यादि कंदा। ईअं बि चओ उहो असांजो बेहद जो माशूक़ आहे। जो भी विश्व जी जीव आत्मायूं आहिनि उन माशूक़ खे यादि ज़रूरु कंदियूं आहिनि। ये पॉइंट सुठी रीति धारण करणी आहे। जो फ्रेश बुद्धि हूंदा उहो सुठी रीति धारण करे सघंदा। यूनिवर्स में जो भी आत्मायूं आहिनि उन सभिनि जो बाप हिकु ई आहे। यूनिवर्स में त मनुष्य ई पढ़ंदा न। यूनिवर्सिटी में त मनुष्य ई पढ़ंदा। हाणे तव्हां ॿार ई ॼाणंदा आहियो असां ई 84 जन्म वठंदा आहियूं। 84 लखनि जी त ॻाल्हि ई न आहे। यूनिवर्स में जो भी आत्मायूं आहिनि हिन समय पतित आहिनि। इहा आहे ही छीछी दुनिया, दुखधाम। हिन सुखधाम में वठी वञण वारो हिकु बाप ई आहे। उन्हनि खे लिबरेटर बि चइबो आहे। तव्हां सॼे यूनिवर्स या विश्व जे मालिक ठहींदा आहियो। बाबा सभिनि जे लाइ चईंदा आहिनि इहे मैसेज पहुचाए करे अचो। तव्हां सॼे यूनिवर्स व विश्व जा मालिक ठहींदा आहिनि। बाबा सभिनि जे लाइ चईंदा आहिनि इहे मैसेज पहुचाए करे अचो। बाप खे सभु यादि कंदा आहिनि। उन्हनि खे गाइड, लिबरेटर, मर्सीफुल बि चईंदा आहिनि। अनेक भाषायूं आहिनि। सभी आत्मायूं हिक खे पुकारदियूं आहिनि त उहा हिकु ई सॼी यूनिवर्स जो टीचर बि थी वियो न। है ना। अनेक भाषायूं आहिनि। सभी आत्मायूं हिक खे पुकारदियूं आहिनि त उहा हिकु ई सॼे यूनिवर्स जा जो टीचर बि थी वियो। बाबा सभिनि आत्माउनि जो बाप बि आहिनि, सभिनि जा टीचर बि आहिनि। सभी अनेक भाषाउनि में बाबा खे पुकारदा आहिनि त बाबा खे भले भाषा समझ में न ईंदी आहे लेकिन बाबा खे त भावना सम्झ में ईंदी आहे न। बाबा त आहिनि ई, परंतु इहे कंहिंखे पतो न आहे कि उहा असां सभिनि आत्माउनि जो टीचर बि आहे, गुरू बि आहे। सभिनि खे गाइड बि कंदा आहिनि। हिन बेहद जे गाइड खे सिर्फ़ु तव्हां ॿार ई ॼाणंदा आहियो। तव्हां ब्राह्मणनि जे सवाइ ॿियो कोई न ॼाणंदा आहियो। हिन बेहद जे गाइड खे सिर्फ़ु तव्हां ॿार ई ॼाणंदा आहियो। तव्हां ब्राह्मणनि जे सवाइ ॿियो कोई न ॼाणंदा आहियो। आत्माउनि खे ई
आत्माउनि खे बि तव्हां ॼाणियो आहे कि आत्मा छा चीज़ आहे। तव्हां ब्राह्मणनि जे सवाइ ॿियो कोई न ॼाणंदा आहिनि कि बाबा गाइड बि आहिनि। आत्माउनि खे बि तव्हां ॼाणियो आहे कि आत्मा छा चीज़ आहे। दुनिया में त हिकु बि मनुष्य न आहे, ख़ासि भारत आम दुनिया, कंहिंखे बि पतो न आहे कि आत्मा छा चीज़ आहे। भले चईंदा आहिनि भ्रिकुटी जे विच में चमकंदो आहे जब सितारो, परंतु सम्झ कुझु न आहे। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो आत्मा त अविनाशी आहे, उहा कॾहिं वॾी या नंढी न थींदी आहे। जीअं तव्हांजी आत्मा आहे, बाबा बि हूअं बिंदी आहे न, वॾो नंढो आहे, बाबा ॾाढा नंढा आहिनि, बिंदी। उहा बि आत्मा सिर्फ़ु परमात्मा आहे, सुप्रीम आहे न। बराबरि सभी आत्माऊं परमधाम में रहण वारियूं आहिनि, हिते ईंदियूं आहिनि पाठ वॼाइण, पोइ पंहिंजे परमधाम वञण जी कोशिशि कंदियूं आहिनि। परमपिता परमात्मा खे सभु यादि कंदा आहिनि, छो जो आत्माउनि खे परमपिता ई मुक्ति में मोकिलियो हुई, त उन्हनि खे यादि कंदियूं आहिनि। आत्मा ई तमो प्रधान ठही वियूं आहिनि। यादि छो कंदा आहिनि एतिरो बि पतो न आहे। जीअं ॿार चईंदा आहिनि बाबा बसि, उन्हनि खे कुझु बि पतो ई न आहे, है न, कि बसि बाबा, ॿियो कुझु पतो न हूंदो आहे ॿारनि खे, बसि बाबा बाबा, मम्मी मम्मी, पापा पापा कंदा रहंदा आहिनि। ईअं ई माण्हू बि भॻवान खे यादि कंदा आहिनि, बसि उन्हनि खे पतो आहे कि उहो ई असांखे मुक्ति में मोकिलींदो, ॿियो कुझु बि पतो न आहे। तव्हां बि बाबा मम्मा चईंदा आहियो, ॼाणंदा कुझु न आहियो। भारत में हिकु नेशनैलिटी हुई, उन्हनि खे DT नेशनैलिटी चइबो आहे, पोइ बि हुननि में इंटर थी न, ॿियो पोइ हुन में इंटर थी। हाणे त केतिरी ढेर थी वियूं आहिनि, इन करे एतिरा झगड़ा आदि थींदा रहंदा आहिनि। हाणे त केॾी सारी नेशनैलिटी थी वियूं आहिनि, जाते ताते जास्ती घुसी विया आहिनि, हुननि खे जाते जास्ती घुसी आहिनि, उन्हनि खे उतां खां निकारण जी कोशिशि कंदा आहिनि। जीअं भागल बाबा चई न कि भारत में हिकु ई धर्म हुयो पहिरियों पूरे विश्व में। हाणे कंहिं बि धर्म में आहे न, कंहिं बि देश में हिकु धर्म वारा न आहिनि, सभु मिक्स आहिनि। लेकिन हिकु अहिड़ो समय हो जॾहिं हिकु ई धर्म वारा हुया भारत में, त जाते घुसी आहिनि, जास्ती उन्हनि खे कढंदा रहंदा आहिनि, ॾाढा झगड़ा थी वेंदा आहिनि, अंधियारो बि ॾाढो थी वियो आहे। कुझु त लिमिट हुजणी खपे न, एक्टर्स जी लिमिट हूंदी आहे। इहे बि ठहियलु हिकु खेल आहे, इन में जेतिरा बि एक्टर्स आहिनि उन में कम जास्ती थी न सघनि। जॾहिं सभु एक्टर्स स्टेज ते अची वेंदा आहिनि, पोइ उन्हनि खे वापसि बि वञिणो आहे। जो बि एक्टर्स रहिया उहा हूंदा, ईंदा वेंदा, पर केतिरो बि कंट्रोल आदि करण जे लाइ मथो मारंदा आहिनि, परंतु करे न सघंदा आहिनि। चओ असां के अहिड़ो बर्थ कंट्रोल करे ॾींदा आहियूं जो बाक़ी 9 लख वञी करे पहुचंदा आहिनि, पोइ सॼी आदमशुमारी ई कम थी वेंदी आहे। असां तव्हांखे सत्य ॿुधाईंदा आहियूं। हाणे स्थापना करनि था नई दुनिया, नयो झाड़ ज़रूरु नंढो ई हूंदो, हिते इहे कंट्रोल करे न सघंदा, छो जो तमो प्रधान ॿियो ई थींदा वेंदा आहिनि, है न। त बर्थ कंट्रोल करण जी सिर्फ़ु हिकु शिव बाबा में ई ताक़त आहे। वृद्धि थींदी रहंदी आहे। एक्टर्स जो बि अचण वारा आहिनि, हिते ई अची करे शरीर धारण कंदा। इन ॻाल्हियुनि खे कोई सम्झंदो न आहे, शुरूर बुद्धि सम्झंदा आहिनि। राजधानी में त हर प्रकार जा पाठदारी हूंदा आहिनि न। सतयुग में राजधानी हुई, उहा पोइ वरी स्थापना थिए थी, ट्रांसफ़र थी वेंदी। तव्हां हाणे तमो प्रधान खां सतो प्रधान क्लास में ट्रांसफ़र थींदा आहियो, पुराणी दुनिया खां नई दुनिया में वेंदा आहियो। तव्हांजी पढ़ाई हिन दुनिया जे लाइ आहे, अहिड़ी यूनिवर्सिटी ॿियो कोई न थी सघे। गॉड फादर ई चईंदा आहिनि असां तव्हांखे अमर लोक जे लाइ पढ़ाईंदा आहियूं। गॉड फादर चईंदा आहिनि
असां तव्हांखे अमरलोक जे लाइ पढ़ाईंदा आहियूं। अहिड़ी पढ़ाई थी अमरलोक में वञण जे लाइ। ये मृत्युलोक खलास थियणो आहे। सतयुग में हिन लक्ष्मी नारायण जी राजधानी हुई। ये स्थापना कीअं थी ये कंहिंखे बि पतो न आहे। बाबा हमेशह चईंदा आहिनि जिते तव्हां भाषण कंदा आहियो त ये लक्ष्मी नारायण जो चित्र ज़रूरु रखो। इन में डेट बि ज़रूरु लिखियलु हुजे। तव्हां सम्झाए सघंदा आहियो कि नए विश्व जी शुरूआत में 1250 ताईं हिन डिनाइस्टी जो राज्य हुयो। जीअं चईंदा आहिनि क्रिश्चन डिनाइस्टी जो राज्य हुयो। हिक जे पिछाड़ी हलिया ईंदा आहिनि। त जॾहिं इहा देवी देवता डिनाइस्टी हुई त ॿियो कोई हुयो ई न। हाणे वरी ये डिनाइस्टी स्थापना थिए थी। बाक़ी सभिनि जो विनाश थियणो आहे। लड़ाई बि साम्हूं बीठी आहे। भागवत आदि में हिन ते बि हिकु कहानी लिखी छॾी आहे भागवत में। नंढेपन में ये कहानियूं आदि ॿुधंदा रहंदा हुया। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो ये राजा जी कीअं स्थापना थींदी आहे। ज़रूरु बाबा ई राजयोग सेखारियो हुई न। जो बाप वटि आहे उहो विजय, जो पास थी वेंदा उहो विजय माला जो दाणो ठहींदा। ॿियो कोई हिन माला खे ॼाणंदो ई न आहे। तव्हां ई ॼाणंदा आहियो तव्हांजो प्रवृत्ति मार्ग आहे न। मथे में बाबा बीठा आहिनि। उन्हनि खे पंहिंजो शरीर न आहे। पोइ ब्रह्मा सरस्वती से लक्ष्मी नारायण। पहिरियों खपे बाबा, पोइ जोड़ा। रुद्राक्ष जे दाणा हूंदा आहिनि। नेपाल में हिकु वृक्ष आहे जाता खां इहे रुद्राक्ष जा दाणा ईंदा आहिनि। उन में सच्चा बि हूंदा आहिनि। जेतिरा नंढा ओतिरा दाम ॾाढो। हाणे तव्हां अर्थ खे सम्झी विया आहियो न। ये विष्णु जी माला अथवा रुंड माला ठहींदी आहे। उहो माण्हू त सिर्फ़ु माला फेरदे राम राम चईंदा रहंदा आहिनि। अर्थ कुझु बि न आहे। माला जो जाप कंदा आहिनि। हिते त बाबा चईंदा आहिनि मूंखे यादि करो। ये अजपा जाप आहे। मुख सां कुझु चइणो न आहे। गीत बि स्थूल थी वेंदा आहिनि। ॿारनि खे त सिर्फ़ु बाप खे यादि करिणो आहे न त पोइ गीत आदि यादि ईंदा रहंदा। हिते मूल ॻाल्हि आहे बाप जी यादि। तव्हांखे आवाज़ सां परे वञिणो आहे। बाबा जो डायरेक्शन आहे मन मना भव। बाबा थोरी चईंदा आहिनि गीत ॻायो रड़ी मारो। मुंहिंजी महिमा गायन करण जी दरकार न आहे। इहे त तव्हां ॼाणंदा आहियो। ये ज्ञान सागर सुख शांति जो सागर बाबा आहे। मनुष्य न ॼाणंदा आहिनि। ईअं ई नाम रखी छॾियो आहे। तव्हांखे सवाइ ॿियो कोई बि न ॼाणंदा आहिनि। बाबा ई अची करे पंहिंजो नाम रूप आदि ॿुधाईंदा आहिनि। मां कीअं आहियां, तव्हां आत्मा कीअं आहियो। तव्हां ॾाढी महिनत कंदा आहियो पाठ वॼाइण में। अधु कलाक भक्ति कई। मां त अहिड़ो पाठ में ईंदो न आहे। मां त दुख सुख सां न्यारो आहे। तव्हां दुख भोगंदा आहियो त पोइ सुख बि भोगंदा आहियो। सत्युग में तव्हांजो पाठ मूंखां बि ऊच आहे। मां त अधु कलाक हुते ई आराम सां वेठो हूंदो आहे। वानप्रस्थ में तव्हां मूंखे पुकारंदा ईंदा आहियो। ईअं न कि मां हुते वेही तव्हांजी पुकार ॿुधंदो आहे। मुंहिंजो पाठ ई हिन समय जो आहे। ड्रामा जे पाठ खे मां ॼाणंदो आहे। हाणे ड्रामा पूरो थियो। मूंखे अची करे पतितनि खे पावन ठाहिण जो पाठ वॼाइणो आहे। ॿी कोई ॻाल्हि ई न आहे। मनुष्य सम्झंदा आहिनि परम पिता परमात्मा सर्वशक्तिवान अंतर्यामी आहे। सभिनि जे अंदरि छा आहे, छा हलंदो आहे उहो ॼाणंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि ईअं न आहे। तव्हां जॾहिं बिल्कुलु तमो प्रधान थी वेंदा आहियो न तॾहिं हिकिड़े टाइम ते मूंखे अचिणो पवंदो।
साधारण कन में ही ईंदो आहे न, तव्हां ॿारनि खे अची करे दुख सां छुड़ाईंदो आहे। हिकु धर्म जी स्थापना ब्रह्मा द्वारा, अनेक धर्मनि जो विनाश शंकर द्वारा। हाहाकार खां पोइ जय जयकार थी। हाहाकार खां पोइ जय जयकार थी वई। केतिरो हाहाकार थियणो आहे। आफ्ता में मरदा रहंदा आहिनि। नेचुरल क्लैमिटीज़ जी बि ॾाढी मदद रहंदी आहे, न त मनुष्य ॾाढा रोगी दुखी थी वञनि। बाबा चवंदा आहिनि ॿार दुखी न थियनि, इन करे नेचुरल क्लैमिटीज़ बि अहिड़ी ज़ोर सां ईंदियूं जो सभिनि जो दुख सभिनि खे ख़तमु करे ॾियूं। बॉम्ब्स त कुझु न आहिनि, नेचुरल क्लैमिटीज़ ॾाढी मदद कंदी आहे। अर्थक्वेक में ढेर ख़तमु। पाणी जो हिकु ॿ घुटको आयो, सभु ख़तमु। न हिकु ई पाणी जी लहर आई, सभिनि जे शरीरनि खे खणी वई, ऐं सभु आत्मा ई मथे। समुद्र बि ज़रूरु उछल खाईंदो, धरती खे हप करे छॾियो। 100 फुट पाणी उछल खाए त छा करे ॾींदो। इहा हाहाकार जी सीन आहे। अहिड़ी सीन ॾिसण लाइ हिमत खपे, महिनत बि करिणो आहे न, निर्भय बि थियणो आहे। तव्हां ॿारनि में अहंकार बिल्कुलु न हुजणु खपे। देही अभिमानी ठहो। देही अभिमानी रहण वारा ॾाढा मिठा हूंदा। बाप चवंदा आहिनि मां त निराकार विचित्र आहियां। बाप चवंदा आहिनि मां त निराकार विचित्र आहियां। हिते ईंदो आहे सर्विस करण लाइ। असांजी बड़ाई ॾिसो केतिरी कंदा आहिनि। ज्ञान जो सागर, हे बाबा। ॿियो पोइ चवंदा आहिनि पतित दुनिया में अचो। तव्हां निमंत्रण बि ॾाढो सुठो ॾींदा आहियो। ईअं बि न चवंदा आहियो कि स्वर्ग में अची करे सुख त ॾिसो। चवंदा आहिनि हे पतित पावन, असां पतित आहियूं, असांखे पावन ठाहिणु अचो। निमंत्रण ॾिसो कीअं आहे। हिकदमि तमो प्रधान पतित दुनिया, पतित शरीर में मूंखे सॾु कंदा आहियो। वॾो सुठो निमंत्रण ॾींदा आहियो। भारतवासी ड्रामा में राज ई अहिड़ो आहे। इन्हनि खे बि थोरी पतो हुयो मुंहिंजे ॾाढे जन्मनि जो अंत जो जनम आहे। बाबा प्रवेश कयईं तॾहिं ॿुधाईंदा आहिनि। शिव बाबा ॿुधाईंदा आहिनि। बाबा हर हिकु ॻाल्हि जो राज सम्झाईंदा आहिनि। ब्रह्मा खे ई वनी अर्थात पत्नी ठाहिणो आहे। बाबा ख़ुदि चवंदा आहिनि मुंहिंजी इहा वनी आहे। वनी मतिलबु पत्नी आहे ब्रह्मा बाबा। मां इन्हनि में प्रवेश करे इन्हनि द्वारा तव्हांखे पंहिंजो ठाहींदो आहे। इहा सची सची वॾी माउ थी वई न, ऐं उहा आहे एडॉप्टेड मम्मा। मां बाप तव्हां हिननि खे चई सघंदा आहियो। शिव बाबा खे सिर्फ़ु फादर चई सघंदा आहियो। मम्मा बाबा खे माँ बाप चई सघंदा आहियूं। शिव बाबा खे सिर्फ़ु फादर चई सघंदा आहियूं। न, ब्रह्मा बाबा खे माँ बाप चई सघंदा आहियूं। शिव बाबा खे सिर्फ़ु फादर चई सघंदा आहियूं। छो कि अगरि शिव बाबा फादर आहे त ब्रह्मा माँ थी वई, ऐं ब्रह्मा बाप आहे त मम्मा थी विया। त माँ बाप तव्हां इन्हनि खे चई सघंदा आहियो। शिव बाबा खे माँ बाप न चई सघंदा। ये ब्रह्मा बाबा आहे, मम्मा गुप्त आहे। ब्रह्मा आहे माँ, परंतु तन त पुरुष जो आहे। इहे त संभाल न करे सघंदा आहिनि, इन करे एडॉप्टेड कयो मम्मा खे। नाम रखी छॾियो मातेश्वरी। नाम रखी छॾियो मातेश्वरी। हेड थी वई न। ड्रामा अनुसार आहे हिकु सरस्वती, बाक़ी दुर्गा काली आदि सभु अनेक आहे, है ना। बाक़ी दुर्गा काली आदि सभु अनेक नाम रखी छॾिया अथनि, परंतु आहे त हिकु सरस्वती। माँ बाप त हिकु ई हूंदो न, परंतु अलॻि अलॻि शक्तियूं जे कारण अहिड़ो नाम। तव्हां सभु ॿार आहियो। गायन बि आहे न, ब्रह्मा जी बेटी सरस्वती। तव्हां ब्रह्मा कुमार कुमारियूं आहियो। तव्हांजे मथां नाम ॾाढा आहिनि। इहे सभु ॻाल्हियूं तव्हां में बि नंबरवार सम्झंदा।
पढ़ाई में भी नंबरवार त हूंदा आहिनि, हिकु त मिली न सघे, हिकु न मिले ॿिए सां। ये राजधानी स्थापना थिए थी, ये ठहियल ड्रामो आहे, इन्हनि खे विस्तार सां सम्झणो आहे। हिते विस्तार सां सम्झणो आहे। ॾाढा ढेर पॉइंट्स आहिनि। बैरिस्टरी पढ़ंदा आहिनि, पोइ उन में बि नंबरवार थींदा आहिनि। कोई बैरिस्टर त 2-3 लख कमाईंदा आहिनि, कोई ॾिसो कपिड़ा बि फटे हुए पाईंदा आहिनि। इन में बि ईअं ई आहे न, त ॿारनि खे सम्झाइबो आहे, इहे इंटरनेशनल रोलो आहे। हाणे तव्हां सम्झंदा आहियो कि सभु बेफ़िक्र रहो, हाणे तव्हां सम्झाईंदा आहियो कि सभु बेफ़िक्र रहो। लड़ाई त ज़रूरु लॻणी आहे। तव्हां ढिंडोरो पीटंदा आहियो कि नई राजधानी वरी खां स्थापना थिए थी, अनेक धर्मनि जो विनाश थींदो, केतिरो क्लियर आहे, अनेक धर्मनि जो विनाश थींदो, केतिरो क्लियर आहे सभु। प्रजापिता ब्रह्मा सां इहा प्रजा रचबी आहिनि। चईंदा आहिनि इहे मुंहिंजी मुख वंशावली आहे। तव्हां मुख वंशावली ब्राह्मण आहियो, उहे मुख वंशावली ब्राह्मण आहिनि, उहा आहिनि पुजारी। तव्हां हाणे पूज्य ठहो था, तव्हां ॼाणंदा आहियो हंस देवता पूज्य ठहूं था। तव्हांजे मथां हाणे लाइट जो ताज न आहे। तव्हांजी आत्मा जॾहिं पवित्र ठहींदी तॾहिं इहो शरीर छॾे ॾींदी। ये शरीर ते तव्हांखे लाइट जो ताज ॾेई न सघंदासीं, शोभदो न। तो कल्ह बाबा चई संपूर्ण पवित्रता, जे असां में संपूर्ण पवित्रता अची वेंदी तॾहिं असांखे लाइट जो ताज शोभदो। हिन समय तव्हां आहियो ॻाइण लाइक़ु, हिन समय तव्हां आहियो ॻाइण लाइक़ु। हिन समय कोई बि आत्मा पवित्र न आहे, हिन करे कंहिंजे मथां बि लाइट जो ताज न ॾेई सघंदा। लाइट जो ताज सत्य में हूंदो, रतन जॾहिं अंतिम स्थिति आहे न, ब्राह्मण सो फ़रिश्तो, त जॾहिं असां फ़रिश्ता थी वेंदासीं त असांखे लाइट जो ताज ॾेई सघंदा आहियूं। सत्य में असांखे लाइट जो ताज हूंदो, त फ़रिश्तो ई पोइ देवी देवता ठहींदा। 2 कलाक कम थियण वारा खे बि लाइट न ॾियणी खपे। बाबा चवनि था 2 कलाक कम थियण वारनि खे बि लाइट न ॾियणी खपे। अच्छा मीठे मीठे सिकी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, पंहिंजी स्थिति अहिड़ी अचल ऐं निर्भय ठाहिणी आहे जो अंतिम विनाश जी सीन खे ॾिसी सघूं। महिनत करणी आहे, देही अभिमानी ठहिण जी। महिनत करणी आहे, देही अभिमानी ठहिण जी। ॿियो आहे नई राजधानी में उच्च पद पाइण लाइ पढ़ाई ते पूरो ध्यानु ॾियणो। नई राजधानी में उच्च पद पाइण लाइ पढ़ाई ते पूरो ध्यानु ॾियणो आहे, महिनत करणी आहे, पास थी करे विजय माला जो दाणो ठहिणो। वरदान आहे सदा भगवान ऐं भाग्य जी स्मृति में रहण वारा सर्वश्रेष्ठ भाग्यवान ठहो। संगम युग ते चैतन्य स्वरूप में भगवान ॿारनि जी सेवा था कनि। संगम युग ते चैतन्य रूप में भगवान ॿारनि जी सेवा कनि। भक्ति मार्ग में सभु भगवान जी सेवा कनि, लेकिन हिते चैतन्य ठाकुरनि जी सेवा स्वयं भगवान कंदा आहिनि। अमृत वेलो उठाईंदा आहिनि, भोग लॻाईंदा आहिनि, सुम्हारींदा आहिनि, रिकार्ड ते सुम्हणु, रिकार्ड ते उथणु। अहिड़ा लाडला व सर्वश्रेष्ठ भाग्यवान असां ब्राह्मण आहियूं। हिन भाग्य जी ख़ुशी में सदा झूलदा रहो। सिर्फ़ु बाप जा लाडला ठहो, माया जा न ठहो।
सिर्फ़ु बाप जा लाडला ठाहो, माया जा न ठाहो। जो माया जा लाडला ठहींदा आहिनि उहो ॾाढो लाड कोड कंदा आहिनि, ॾाढो लाड कोड कंदा आहिनि, मतिलबु कुझु न कुझु बहानेबाज़ी ऐं इहे सभु उल्टी सुल्टी, इन बि त ईअं कई, ईअं बि ईअं फलाना फलाना। लेकिन बाप जा लाडला जेका हूंदा उहे सदा बाप समान हूंदा। स्लोगन आहे, पंहिंजे हर्षित मुख चेहरे सां सर्व प्राप्तियुनि जी अनुभूति कराइण ई सची सेवा आहे। न ॿियनि खे हाणे वैसे बि बाबा चईंदा आहिनि न, माण्हू ॿुधण जी स्टेज ते न आहिनि, हाणे चाल चलन चेहरे सां सर्विस करो। अव्यक्त इशारो, अशरीरी ठहिणु अर्थात आवाज़ सां परे ठहिणु। शरीर आहे त आवाज़ आहे, शरीर सां परे थी वञो त साइलेंस। हिकु सेकेंड में सर्विस जे संकल्प में अचो, हिकु सेकेंड में संकल्प सां परे स्वरूप में सिद्धि वञो। कार्य प्रति शारीरिक भान में अचो, कार्य प्रति शारीरिक भान में अचो, पोइ सेकेंड में अशरीरी थी वञो। जॾहिं इहा दिलि पकी थींदी तॾहिं सभी परिस्थिति जो सामनो करे सघो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।